पासे वाक़े अपडेट कंदा हलूं। नाज़िम जोखी जे खून सां इंसाफ़ लाइ सिविल सोसाइटी जे सॾ ते प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कयो वियो आहे। मुज़ाहिरे में नूरुल हुदा शाह, खलील चांडियो, सैयद खलील शाह, गुलज़ार सूमरो, एडवोकेट मोहम्मद खान समेत ॿिया माण्हू शरीक थिया आहिनि। वाक़े अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे कराची मां नाज़िम जोखी जे खून सां इंसाफ़ लाइ सिविल सोसाइटी जे सॾ ते प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां नजीब नाइच खां। जी नजीब अपडेट कजो। जी बिल्कुल, नाज़िम जोखियो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब ॿाहिरां मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरो सिविल सोसाइटी उन खां अलावा वकीलनि जे वफ़द जेको आहे मुज़ाहिरो कयो आहे ऐं मुज़ाहिरे में वॾी तादाद में सिविल सोसाइटी जे मेंबरनि शिरकत कई। उते मौजूदु अॻवाननि जो चवणु आहे त नाज़िम जोखीअ जा वारिस छाकाणि त ग़रीब आहिनि ऐं उन्हनि ते तमामु घणो प्रेशर आहे। उते जेके मक़ामी वॾेरा आहिनि उन्हनि जो इन जे करे उते छाकाणि त उहो केस इहो मुकमल तौरु हलाए न सघंदा ऐं हाणे खां ई जेको आहे उनजे वारिसनि ते तमामु घणो प्रेशर आहे। इहो केस जेको आहे दहशतगर्दी वारी अदालत में हलायो वञे। सुप्रीम कोर्ट पाण इन केस जो नोटिस वठे छाकाणि त हिन में जेको सरकारी निज़ाम वारो अंतर आहे उहो हिन केस में वाज़े नज़र अचे पियो ऐं हीउ केस जेको आहे हिन केस में उहे पाण धुर थींदा। उन चवणु आहे त सुप्रीम कोर्ट खां मुतालबो कयो वियो आहे त महिरबानी जी अपडेट करण लाइ।